आऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलाम वालेकुम। मोहतरम अज़ीज़, अॼु जी वीडियो ठाहिण जो बस असांजो हिकु ई मक़सदु आहे। उहे शागिर्द जिन्हनि असांखे व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ऐं ट्विटर ते पर्सनल में कमेंट कया ऐं मैसेज कया त सर अवां असांखे कंहिं हिकु अहिड़ी डिक्शनरी जे मुतलिक़ इंफॉर्मेशन ॾियो जंहिंखे असां इस्तेमालु करे पंहिंजे सबक़ जी, पंहिंजे जुमिले जी ऐं पंहिंजे लफ़्ज़ जी माना कढियूं, ऐं उहा डिक्शनरी ऑफलाइन हुजे, बिना इंटरनेट जे हलंदी हुजे, ऐं जंहिंखे इस्तेमालु करण खां पोइ असां जेका लफ़्ज़ सर्च करियूं उन्ही जी माना, ऐं जेकॾहिं असां को सबक़ पूरो लिखे उन्ही ते सर्च करियूं ऐं उन्ही जी माना खे असीं कॉपी करे रीयूज़ बि करे सघूं। त इन्ही ॻाल्हि खे असां पंहिंजी नज़र में रखंदे हिकु सॉफ्टवेयर जी असां हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं, जेको सॉफ्टवेयर बिल्कुलु ऑफलाइन आहे, यानी कि इन्ही खे अवां बिना इंटरनेट जे इस्तेमालु करे सघो था। हिन सॉफ्टवेयर में अवां जेको आहे सो कंहिं बि लफ़्ज़ जी माना कढी सघो था। अगरि जुमिलो आहे त जुमिले जी बि माना कढी सघो था। जेकॾहिं अवां वटि कंप्लीट सबक़ आहे त अवां पूरे लेसन जी पिणु माना कढी सघो था ऐं उन्ही खे अवां कॉपी करे पंहिंजे डॉक्यूमेंट में लिखी सघो था। अवां वटि जेकॾहिं को डॉक्यूमेंट आहे उन्ही में बि कॉपी करे उन्ही खे पिणु उन्ही जी माना कढी सघो था। चलो ॻाल्हि कंदा आहियूं उन सॉफ्टवेयर या उन डिक्शनरी जे मुतलिक़। हिन डिक्शनरी खे चयो वञे थो यू डिक्शनरी। छा चइबो आहे? हिन डिक्शनरी खे चइबो आहे यू डिक्शनरी। जिन्हनि शागिर्दनि यू डिक्शनरी खे इस्तेमालु कयो आहे या इन्ही जे मुतलिक़ इन्हनि खे इंफॉर्मेशन आहे, उहे असांजी हिन वीडियो खे भले स्किप करे छॾनि। ऐं जेकी शागिर्द यू डिक्शनरी जे मुतलिक़ ॼाण नथा रखनि या उन्हनि खे यू डिक्शनरी जे मुतलिक़ ख़बर ई नाहे त उहे शागिर्द असांजी हिन वीडियो खे मुकमल ॾिसनि, छो जो हिन वीडियो में आउं तव्हांखे यू डिक्शनरी जे मुतलिक़ कंप्लीट इंफॉर्मेशन ॾींदुसि ऐं इन खे इस्तेमालु करण जो मुकमल तरीक़ो पिणु ॿुधाईंदुसि। चलो वीडियो खे स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन इन खां पहिरियों इहो ई चवंदुसि त असांजी हिन वीडियो खे अवां लाइक करे छॾियो। सभ खां पहिरियों आउं तव्हांखे इहो ॿुधायां त यू डिक्शनरी तव्हांखे मिलंदी किथां। अवां यू डिक्शनरी प्ले स्टोर तां इज़ीली इंस्टॉल करे सघो था। इंस्टॉल करण खां पोइ जेको प्रोसेस आहे इहो आउं तव्हांखे ॿुधायां थो। चलो सभ खां पहिरियों असां यू डिक्शनरी खे ओपन कंदा आहियूं। जॾहिं तव्हां यू डिक्शनरी खे ओपन कंदव त तव्हां वटि सभ खां पहिरियों हिन तरह जो इंटरफेस शो थींदो। नोट कजो त जेॾी महिल तव्हां इंस्टॉल करे फर्स्ट टाइम ओपन कंदव त अव्हां वटि को बि लैंग्वेज ऑफलाइन न हूंदी। अव्हांखे सभ खां पहिरीं पंहिंजी लैंग्वेज ऑफलाइन डाउनलोड करणी पवंदी। लैंग्वेज खे ऑफलाइन डाउनलोड कीअं कबो आहे इहो सभु नोट करे वठो। इन लाइ सभ खां हेठि जेको आहे मेन्यू इन्ही में अचिणो आहे। मेन्यू में अचण खां पोइ हिते ऑप्शन आहे ऑफलाइन पैकेज, यानी कि हिन में कुझु अहिड़ा पैकेज आहिनि जिन्हनि खे तव्हां ऑफलाइन इस्तेमालु करे सघो था। चलो इन ते प्रेस करियूं था। इन ते प्रेस करण खां पोइ तव्हां हिते कुझु ऑप्शन ॾिसंदव जेके ऑफलाइन आहिनि ऐं जिन्हनि खे आउं ऑलरेडी जेको आहे सो डाउनलोड करे छॾिया आहिनि। हिते ॾिसो सभ खां पहिरियों आहे कॉलन्स एडवांस इंग्लिश डिक्शनरी, जंहिंमें ॾिसो केतिरा लफ़्ज़ आहिनि ऐं इन जी MB जेको आहे सिर्फ़ु 7 MB जी आहे। इन खे तव्हां ऑफलाइन डाउनलोड कजो। एंड देन नेक्स्ट ऑप्शन इज़ इंग्लिश सिंपल सेंटेंसिस। इन्ही में कहिड़ो फ़ाइदो आहे? इन्ही जो फ़ाइदो इहो ई आहे जॾहिं अवां कंहिं बि लफ़्ज़ जी माना कढंदव त उन्ही सां गॾोगॾु उन्ही जे रिलेटेड कुझु एग्ज़ाम्पल ईंदा, कुझु सेंटेंस ईंदा, ऐं हिन खे डाउनलोड करण खां पोइ तव्हां 2,01,000 तव्हांखे अहिड़ा सेंटेंस मिलंदा प्लस में जेके अव्हांजे रिलेटेड हूंदा, यानी कि जॾहिं को बि लफ़्ज़ तव्हां सर्च कंदव त उन्ही जे मुतलिक़ जेको आहे सेंटेंस ईंदा। एंड देन अव्हां वटि जेको आहे सिर्फ़ु 6 MB यानी कि 6.9 यानी कि 7 MB जो आहे, जंहिंमें अव्हांखे सिनोनिम मिलंदा, यानी जॾहिं अव्हां को बि लफ़्ज़ सर्च कंदव उन्ही जो सिनोनिम बि अव्हांखे मिली वेंदा, एटोनिम बि तव्हांखे मिलंदा ऐं इन खां अलावा फेज़िस पिणु तव्हांखे मिलंदा। हिते कमाल ॾिसो, अव्हांखे फेज़िस त मिलंदा लेकिन इहो फ़क़ति 1 MB जो आहे। इन खे तव्हां पिणु ऑफलाइन डाउनलोड करे छॾियो। इन खां अलावा कॉग्नेट वर्ड्स आहिनि जेको पिणु 1 MB जो आहे ऐं 32,000 इन में लफ़्ज़ प्लस में आहिनि, त अव्हां इन खे पिणु ऑफलाइन डाउनलोड करे सघो था। इन खां पोइ हिकु ॿियो ऑप्शन आहे इंग्लिश टू सिंधी। इहो बि 1 MB जो आहे जेको अव्हां ऑफलाइन डाउनलोड करे छॾिजो, जंहिंमें अव्हां वटि 46,000 प्लस वर्ड आहिनि ऐं इन खे पिणु इस्तेमालु करे सघो था। इन खां अलावा हिकु ऑप्शन आहे इंग्लिश टू उर्दू ऑफलाइन डिक्शनरी ऑफलाइन सेंटेंस ट्रांसलेशन। इहो पिणु अव्हां डाउनलोड करे छॾिजो। इन खे जॾहिं डाउनलोड कंदव तॾहिं अव्हां वञी क़ाबिल थींदव त अव्हां जेको आहे पूरे सेंटेंस जे ट्रांसलेशन करे सघो था ऑफलाइन बिना इंटरनेट जे। इन हिसाब सां तव्हांखे जेकॾहिं इहो ऑप्शन फर्स्ट में न मिले त अव्हां हेठि वञी
इंग्लिश टू उर्दू या इंग्लिश टू सिंधी डाउनलोड करे सघो था। ही मुख़्तलिफ़ तरह जूं ॿोलियूं आहिनि जिन्हनि खे अवां डाउनलोड करे सघो था, लेकिन जेकॾहिं सम्झो था त हाणे ॻाल्हि कंदा आहियूं यू डिक्शनरी खे इस्तेमालु करण जी। इन खां पोइ हिकु ॿियो ऑप्शन आहे डिस्प्ले लैंग्वेज। डिस्प्ले लैंग्वेज जो बसि हिकु ई मक़सदु आहे त हीउ जेको एप्लीकेशन आहे, हीउ जेको सॉफ्टवेयर आहे, हीउ जेका डिक्शनरी आहे, इहो हींअर इंग्लिश ज़ुबान में आहे। जेकॾहिं अवां उर्दू ज़ुबान में करणु चाहो था त उर्दू ते क्लिक कंदव त हीअ मुकमल जेका डिक्शनरी आहे इहो अवां वटि हाणे उर्दू में थी वेंदी। हाणे ॾिसो त हिते सभु सिस्टम उर्दू में थी वियो। चलो असां हिनखे अंग्रेज़ी में ई रहणु ॾियूं था। इन खां पोइ असां वटि हिकु ॿियो ऑप्शन आहे जेको आहे माई वर्ड्स। माई वर्ड्स जो मतिलबु इहो आहे जेको लफ़्ज़ अवां जंहिं लफ़्ज़ जी माना कढी ऐं अव्हांखे पसंदि आहे या अवां इन खे रोज़मर्रा में इस्तेमालु करियो था, उन खे अवां स्टार वारे बटन ते क्लिक करे पंहिंजे लाइ इस्तेमालु करे सघो था। यानी कि उहा तव्हांजे माई फेवरेट लफ़्ज़नि में शुमारु थी वेंदो, जिन्हनि खे अवां पंहिंजे फ्री टाइम में ॾिसी ऐं यादि करे सघो था। चलो नेक्स्ट असां वटि आहे सेटिंग। हाणे हिन जी सेटिंग कीअं कजे? सेटिंग वारे बटन ते असीं क्लिक कयोसीं। सभ खां पहिरीं असां वटि जेको आहे मैजिक ट्रांसलेट आहे। मैजिक ट्रांसलेट जो मक़सदु इहो आहे त अवां जेको आहे सो ट्रांसलेशन कीअं करे सघो था। सभ खां पहिरीं हिते ॾिसो आहे यूअर नेटिव लैंग्वेज। ऐं यूअर नेटिव लैंग्वेज में पंहिंजी उर्दू लैंग्वेज करे छॾिजो, ऐं जेकॾहिं अवां सिंधी करणु चाहो था सिंधी करे छॾिजो, ऐं अवां कहिड़ी ॿोली मां ट्रांसलेशन करणु चाहो था अंग्रेज़ी मां त अव्हांखे इंग्लिश करणी आहे। ऐं इन खां अलावा जेको आहे लर्न मोर अबाउट, यानी कि इन जे बारे में जेको आहे अवां वधीक पिणु सिखे सघो था अवां ऑनलाइन जे थ्रू, अवां इंटरनेट जे थ्रू। चलो नेक्स्ट ऑप्शन आहे कॉपी टू ट्रांसलेट वर्ड। अवां वटि कॉपी टू ट्रांसलेट वर्ड सभई ओपन हुजनि, यानी कि फर्स्ट जेको आहे इनेबल कॉपी टू ट्रांसलेट ऑप्शन, इहो अवां जेको आहे सो यूज़ जो ओपन करे छॾिजो या इनेबल करे छॾिजो। एंड देन इंस्टेंट कॉपी टू ट्रांसलेट, इन खे पिणु अवां इनेबल करे छॾिजो। इन जे मुतलिक़ पिणु अवां लर्न मोर ते क्लिक करे ऑनलाइन जेको आहे सो इंटरनेट जी मदद सां सिखी सघो था। इन खां पोइ असां वटि आहे वर्ड लॉक। इन ते अची जेकॾहिं अवां पंहिंजे लफ़्ज़नि खे लॉक करणु चाहो था माना खे, त अवां पिणु हिते जेको आहे इनेबल करे इस्तेमालु करे सघो। ऐं ॿियो ऑप्शन आहे सिलेक्ट वर्ड लिस्ट, यानी कि तव्हांखे कहिड़े हिसाब जा वर्ड खपनि, फेवरेट हुजनि, बिज़नेस जे रिलेटेड हुजनि, या ईज़ी हुजनि, मिडिल में हुजनि या हार्ड हुजनि, उहो पिणु अवां सिलेक्ट करे सघो था। पोइ हिन डिक्शनरी में जेको आहे सो अव्हांखे उन हिसाब जा लफ़्ज़ मिलंदा। नोटिफिकेशन वारे बटन ते क्लिक कंदव त जॾहिं बि जेको नोटिफिकेशन ईंदो तव्हांखे मुयसरु थींदो। ऐं क्लास टैब, इन खे पिणु अवां इनेबल करे छॾिजो। जॾहिं अवां काफ़ी शयूं लिखे पंहिंजी हिस्ट्रीअ खे क्लियर करणु चाहो त हितां अवां पंहिंजी डिक्शनरी हिस्ट्री खे क्लियर करे सघो था। चलो ॻाल्हि थी वई सेटिंग जी। अव्हांखे जेकॾहिं हीअ ऐप पसंदि आहे तव्हां इनखे रेट इट जे हिसाब सां इनखे स्टार ॾेई सघो था। इन जी फीडबैक जे मुतालिक़ अव्हां जेकॾहिं पसंदि आहे त इन जो फीडबैक ॾेई सघो था। सेटिस्फिकेशन सर्वे पिणु करे सघो था। जेकॾहिं अव्हांखे डिक्शनरी पसंदि आहे त हीअ पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि करे सघो था। ऐं प्राइवेसी पॉलिसी पिणु इन जी ऑनलाइन पढ़ी सघो था। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं इन जे यूज़ जी, त इन खे इस्तेमालु कीअं कबो आहे। इस्तेमालु करण लाइ असां यूज़ ते आयासीं, ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था सभ खां फस्ट में जेको आहे इंग्लिश टू उर्दू थियलु आहे, यानी कि हींअर असां इंग्लिश जो वर्ड लिखंदासीं ऐं इन जी माना उर्दू में ईंदी। जेकॾहिं असां हिते बराबरि वारे आइकन ते क्लिक करियूं त थी वेंदो उर्दू टू इंग्लिश, यानी कि हाणे असां उर्दू में लफ़्ज़ लिखंदासीं जंहिंजी माना ईंदी इंग्लिश में। हिन खां पोइ हेठि ॾिसजो अव्हां वटि लिखियलु आहे वर्ड्स, फ्रेज़िस आर सेंटेंस, यानी कि अव्हां हिते जेको आहे सो हिकु लफ़्ज़ जी माना कढी सघो था, हिकु जुमिले जी माना, या वरी अव्हां हिकु सबक़ पूरे जी पिणु माना हिते कढी सघो था। सपोज़ करो असां को लफ़्ज़ लिखूं था ऐं ॾिसूं था उनजी माना कीअं अचे थी। असां हिते लिखियोसीं गुड लिखे हिन ते सर्च करियूं था। सर्च करण खां पोइ असां वटि जेको रिज़ल्ट आहे उहो हिन तरह सां ईंदी। गुड जी माना आहे उम्दा, अच्छा, भला, अच्छे, मुनासिब, माक़ूल, ठीकु है। इन जी इहो ई माना थियो। इन खां पोइ असां वटि ॾिसो हीउ सिंपल सेंटेंस पिणु अची विया। हिननि सेंटेंस जी मदद सां पिणु असां हिननि खे जेको आहे सो वधीक क्लियर कंदासीं। फ्रेज़िस अची विया। हिते ॾिसो 3 तरह जा फ्रेज़िस आहिनि। इन खे जेकॾहिं मां मोर ते क्लिक कंदव त ॿिया हिन जे हिसाब सां काफ़ी अची वेंदा, यानी कि गुड इट, गुड एंड, गुड फॉर, गुड क्वालिटी। जे हिते बि अव्हां क्लिक कंदव उन जी माना अची वेंदी। मेक गुड ते असां क्लिक कयोसीं त इन जी माना छा अचे थी। इन जी माना इहा आहे अच्छा बनाए। सम्झ में अची विया, यानी कि मेक गुड अच्छा बनाए, ॻाल्हि साॻी आहे। हाणे असां ॻाल्हि कंदासीं हेठि असां ॾिसो, हेठि अवां ॾिसो
इन खां पोइ हिकु ॿियो ऑप्शन आहे कोगनेट वर्ड्स, जंहिंमें इन जे रिलेटेड तव्हांखे एडजेक्ट, इंटरजेक्शन, नाउन ही सभु मिलंदा। त हिन में इंटरजेक्शन कहिड़ो आहे गुड जो, ऐं एडजेक्टिव कहिड़ो आहे, ऐं जेको आहे सो नाउन कहिड़ो आहे। इन खां अलावा अवां जेकॾहिं कोलेंस ते क्लिक कंदा त अव्हांखे मुख़्तलिफ़ तरह जा वर्ड्स ऐं मुख़्तलिफ़ तरह जे सेंटेंसनि में मिली वेंदा। हिन में पिणु तव्हां ॾिसो काफ़ी जेको आहे मिली वियो ही छा जे हिसाब सां। हिते ॾिसो ही अव्हां पढ़े सघो था गुड जे मुतलिक़। उमेदु करियां था त अव्हांखे ही पसंदि अची रही हूंदी, छो जो हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो त इन जा केतिरा फ़ाइदा आहिनि। चलो हाणे ॻाल्हि कंदा आहियूं सेंटेंस जी। ॾिसो भला सेंटेंस जी माना अचे थी या न। हिते असीं लिखियोसीं हाउ आर यू ऐं क्लिक करे छॾियोसीं। हाणे ॾिसे हेठि माना अची वई आप कैसे हैं। हाणे इन हिसाब सां अव्हां जेकॾहिं हिते कुझु बि पेस्ट कंदव, कॉपी करे पेस्ट कंदव त उन कंप्लीट एसे जी पिणु माना अची वेंदी। चलो ॻाल्हि करियूं था हाणे हिकु ॿिए ऑप्शन जी, जंहिं ऑप्शन में आहे कैमरा। हाणे कैमरे जो कहिड़ो फ़ाइदो आहे? कैमरे जो इहो फ़ाइदो आहे त अव्हां जेकॾहिं कंहिं पेपर ते आहे, कंहिं किताब जे बुक जी जेको आहे सो अव्हां पूरे पेज जी फ़ोटू कढे ऐं उन फ़ोटू जी बि अव्हां जेको आहे सो माना कढे सघो था। यानी कि अव्हां फ़ोटू कढे, फ़ोटू खे सिलेक्ट करे अव्हां ट्रांसलेट वारे बटन ते क्लिक कंदव त उन पूरे फ़ोटू जी जेको आहे सो अव्हांखे माना मिली वेंदी। ऐं हिकु ऑप्शन हिते ॿियो बि आहे, ऐं हिते हिकु ॿियो ऑप्शन आहे स्पीक जो। यानी कि जेकॾहिं तव्हांखे को लफ़्ज़ लिखण में या पूरो मज़मून लिखण में देरि थिए पियो, तव्हां ईज़िली जेको आहे सो टाकिंग करे पूरे एसे खे पढ़े इन जी माना पिणु कढे सघो था। ऐं ॿियो ऑप्शन आहे कंज़र्वेशन। कंज़र्वेशन ते क्लिक कंदव त अव्हांखे काफ़ी ॿोलियूं ईंदियूं जिन्हनि खे अव्हां जेको आहे सो पूरी जेको आहे सो ट्रांसलेशन करे सघो था। कंज़र्वेशन जे मुतलिक़ बि असां तव्हांखे हेठि ॾेखारियूं था। इन खां अलावा ॿियो ऑप्शन आहे ग्रामर। जेकॾहिं अव्हांजी ग्रामर कची आहे ऐं अव्हां जेको आहे सो एसे कंप्लीट लिखियो आहे, हाणे तव्हां इन ते क्लिक करे अव्हांजी जिते जिते ग्रामर जी मिस्टेक हूंदी उहो ऑटोमेटिकली ही डिक्शनरी सही करे छॾींदी। हाणे ॻाल्हि करियूं था कंज़र्वेशन जी। कंज़र्वेशन जी डबल ए वारो आइकन आहे, इन ते अव्हांखे प्रेस करिणो आहे। हिते ॾिसो आउं ऑलरेडी कुझु कंज़र्वेशन आहिनि जेके आउं हासिलु करे वेठो आहियां। हिते मूं वटि हिकु उर्दू में जेको आहे सो वाक़ियो आहे, जंहिंखे आउं इंग्लिश में ट्रांसलेट करणु चाहियां थो। त कुझु देरि अव्हांखे सब्र करणो पवंदो, छो जो हीउ जेको वाक़ियो आहे हीउ तमामु वॾो आहे। इन वाक़िए खे जेकॾहिं हीउ जो कंप्लीट ट्रांसलेट करे हिनखे थोरो टाइम लॻंदो। अव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ वाक़ियो केतिरो वॾो आहे। चलो इन जो जेको आहे सो कंप्लीट सही माना ईंदी। अव्हां इनखे ऑनलाइन पिणु जेको आहे सो साबित करे सघो था। हिते ॾिसो हीअ मुकमल जेको आहे हिनजी ट्रांसलेशन अची वई आहे। हीअ उर्दू जी जेको आहे सो इंग्लिश में अची वई आहे। जेकॾहिं हिते असीं इंग्लिश खे पेस्ट करिणो आहे त असां हितां क्लिक करे फस्ट में इंग्लिश आणियो ऐं पोइ वरी जेको आहे सो उर्दू आणियो। उमेदु करियूं था त अॼु जी जेको वीडियो हुई इहो वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं अव्हां जेको आहे सो यू डिक्शनरी खे डाउनलोड कजो। ऐं यू डिक्शनरी खे डाउनलोड करण खां पोइ आउं तव्हांखे ॿुधायो आहे त इन खे असां कीअं ऑफलाइन डाउनलोड कंदा आहियूं ज़ुबान, ऐं कीअं असांखे सेंटेंस ऑफलाइन डाउनलोड करणा आहिनि। इहो सभु प्रोसेस करण खां पोइ अव्हां हिनखे बिना इंटरनेट जे इस्तेमालु करे सघो था। हिन खे इस्तेमालु करे अव्हां कंहिं बि एसे जी जेको आहे सो माना कढी सघो था, चाहे उहो हज़ारनि 10,000 लफ़्ज़नि में छो न हुजे। ऐं इन खां अलावा कंहिं हिकु लफ़्ज़ जी माना कढे इन जे रिलेटेड जेके बि हूंदियूं मानाऊं, या इन खे एडजेक्टिव में कीअं कबो आहे, नाउन में कीअं कबो आहे, इंटरजेक्शन में कीअं कबो आहे, इन जे हिसाब सां जेके अव्हांखे कोगनेट माना बि मिली वेंदी ऐं सेंटेंस बि मिली वेंदा। हीअ जेको डिक्शनरी आहे हीअ वेरी यूज़फुल आहे। जेकॾहिं असीं गूगल ट्रांसलेटर जे मुतलिक़ ॻाल्हि करियूं त उन में असांखे डिक्शनरी न मिलंदी आहे, फ़क़ति हू ट्रांसलेटर आहे, उन में असां डिक्शनरी न आहे। लेकिन यू डिक्शनरी में अव्हांखे डिक्शनरी बि मिलंदी ऐं ट्रांसलेटर बि मिलंदो। इन खे डाउनलोड करियो ऐं इंजॉय करियो। इंशाअल्लाह ताला हाणे असां हिकु ॿी वीडियो सां अव्हां वटि ईंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।